फर्ज आए जे नमाज फर्ज रोज़ो फर्ज हज फर्ज ज़कात फर्ज इं कलमो ब फर्ज है पर मुसलमान जी निशानी उन जे साहिब निसाब हुजण जे करे अल्लाह साईं उन जे मथा कुर्बानी लाज़िम करे छड़ी है। हाने अमीर जे मथा कुर्बानी लाज़िम है हू त गरीब है पर अमीर जे मथा लाज़िमात साल में हिकड़ो भेरो जान जी कुर्बानी दी है पांजो खर्च पको गड करे हिकड़ो मानू मदीने पाक ले तैयार थियो ही अजीब हिकड़ो वाक्यो है। इमाम फरमाए तो हिकड़ो मक्के पाक ले तैयार थियो मोची हुयो चोपड़ियों गंडीदो हुयो दिल में इरादो कई तमा मदीने हिन साल हज ते वेंदस के हज जी साथ तौफीक फरमाए चवण सुभान अल्लाह। हज साल में हिकड़ो चक्कर थींदो आहे पर जे मुसलमान जिंदगी पूरी में जे हिकड़ो चक्कर हज था करे ये समझो ने सजी जिंदगी जा गुनाह पंहिंजा मिटाए छॾिया। जो हज जे लाइ मोची जने तैयारी कई पाई गड कई हाने काफिलो वञण वारो हुयो काफिले जी तैयारी लगी पई हुई हज जे तैयारी लाइ माण्हुनि खां पुछण पिया अदा तू हज ते हलंदे अदा तू हज ते हलंदे हर को चवे पियो साईं मुंहिंजो नालो लिखजो उन मोचीअ बि चयो साईं हिन साल मां हज ते हलण लाइ तैयार आहियां मुंहिंजो बि हिन लिस्टड़ी में नालो लिखी छॾियो हुननि हज जे निस्बत सां हुन मोचीअ जो बि नालो लिखी छॾियो। साईं था फरमाइनि हाणे टाइम पूरो थियो हज जो काफिलो मदीने लाइ रवाना थी चुका हुआ हाने वञनि पिया माण्हुनि अचे हिकु ॿिनि खे सलाह आई अदा तैयारी कर त हलूं मदीने पाक हज ते हुन मोची खे चयो मोची चयो अदा हिन साल मां हज ते न हलंदसि। हाजी हुया सगोरा जेके हज लाइ तैयारी जेके हुया उहे त हलिया विया पर जेके विया उहे वञी हज करे आया पर उते मक्के पाक में हिकड़ो अल्लाह वारो प्यारो बुजुर्ग सुतो पियो हुयो उहो त फरमाए मूं ख्वाब ॾिठो मक्के पाक में सुतो पियो आहियां उते मलाइक पाण में लही आया ऐं कचहरी कनि पिया पुछनि पिया हिकु ॿिनि खे ॾियो ख़बर हिन साल भला हिन में हज घणनि अदा कयो मुस्लमाननि उहे मलाइक चवनि पिया हिन साल मुस्लमाननि 6 लख माण्हुनि हज अदा कयो आहे ऐं ॿियो मलाइक वरी पुछा पियो करेसि त पोइ भला ॾे ख़बर उन 6 लखनि हाजियुनि जा हज क़बूल पया या न पया उन मलाइक जवाब ॾिनसि जे हिक जो बि हज क़बूल न पयो उन जी माजरा छा आहे उहो मलाइक चएसि थो हर कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे कशाला करे त सभु